नाज़रीन, थधि में इज़ाफ़ो थींदे ई कंडियारे शहर में मुख़्तलिफ़ रोडनि ते लुंडा बाज़ार जूं जेके गरम कपिड़नि जूं लुंडा बाज़ार आहे उहे लॻियूं आहिनि। मुख़्तलिफ़ रोडनि ते जेके गरीब तबके जा माण्हू उहे गरम कपिड़ा ख़रीद कंदा ऐं ख़रीदारनि जी बि रश लॻल आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक संदन छा चवणु आहे। हिन वक़्तु सीउ जेको आहे तमामु घणो आहे ऐं लुंडा बाज़ार में तमामु सस्ते अघ ते ग़रीब माण्हू जेको आहे सो ख़रीदारी करे रहिया आहिनि। कोट जर्सियूं या लोहियूं मां पाण खे जेको लोही हिन लुंडा बाज़ार में ख़रीद कई आहे तमामु सस्ते अघ में। शहर में 1000-1200 रुपया मिलती, हिते त 100-150-200 रुपये ते मिली वेंदी आराम सां। 100 रुपये 150 रुपये में 200 रुपये में दाणो मिले तो ॾाढी ख़रीदारी सस्ताई कई वई आहे। गरीबनि जे लाइ सहूलियत जेका 500 बाज़ार में मिले वो असां वटि 250-300 में आहे। अंदरि ॿाहिरि जो गरम कपिड़ो सस्तो पियो थो मिले ऐं माशाल्लाह सुठे रेट रख में पियो थो मिले असांखे। शहर में ॾाढो महांगो आहे, हिते ॾाढो सस्तो थो मिले। जंहिंखे ख़रीदारी करणी अचे हितां करे। 4000-5000 खपनि था, असांखे साॻियो जॻह हिते 100-150 मिलूं था। हिते असांखे 200-250-150 में मिले पे। कैमरामैन राशिद कौर सां गॾु ताहिर इब्राहिम जो सिंध टीवी न्यूज़ कंडियारो।